नाज़नवा के ॿुधाईंदा हलूं त जोग शरीफ़ जे ॻोठ शेर खान जतोई प्राइमरी स्कूल में उस्ताद मुक़रर न थी सघियो आहे ऐं स्कूल जी इमारत बि ज़बून हाल बणियल आहे। उन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे गुलाम कादिर जतोई। जोग शरीफ़ जे कच्ची कॉलोनी प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बून हाली जो शिकार आहे। हर वक्त चापड़ किरण सबब मासूम ॿार खौफ़ जे आलम में तइलीम पिराए रहिया आहिनि। स्कूल जी न का चौदीवारी आहे न ई वॉशरूम आहिनि। उन हवाले सां हितां जे ॻोठाणनि ऐं ॿारनि आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार हिन तरफ़ वंडिया आहिनि। असांखे स्कूल ठाराए ॾियो वञे। ई स्कूल सफ़ा कमज़ोर आहे, चापड़ मथां किरनि था, असांखे न पाए त असांखे न लॻी पए, इन करे असां ॿाहिरि वेठा आहियूं। असांखे स्कूल ठाराए ॾियो वञे। असांखे स्कूल ठाहे ॾियो। असांजो स्कूल कमज़ोर आहे, असां पढ़ी नथा सघूं। असांजे मथां चापड़ था किरनि। स्कूल सॼो किरियो पियो आहे, मथां नंढा ॿार वेठा आहिनि, उनजे मथां चापड़ किरनि पिया। महिरबानी करे स्कूल को ठारायो वञे। स्कूल जी हालत ॾिसो पिया, ज़बून हाल लॻी पई आहे ऐं असां हिते चूंडियल नुमाइंदनि खे अपील कंदासीं त महिरबानी करे हिन जो वारसो कयो वञे। हिते जा जेके मासूम बचड़ा नंढड़ा ॿार पढ़नि था उन कॾहिं बि कोई नुक़सानु पुॼी थो सघे। जे करे महिरबानी करे इहा असांजी अपील आहे, इन ते वारसो कयो वञे। ये बिल्डिंग ज़बू हालत थी पई आहे ऐं हिन में असांजा बचा पढ़नि पिया, तमामु ख़तरनाक जी सूरत हाल में पढ़नि पिया। महिरबानी करे हिन जो जेको जाइज़ो वठो, हिन जो कमु करायो वञे बिल्डिंग जो। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त तइलीम खाते खे फौरी तौर नोटिस वठी हिन स्कूल जी जल्द खां जल्द मरम्मत कराए त जीअं मासूम ॿार बग़ैर कंहिं ख़ौफ़ जे पंहिंजी तइलीम हासिल करे सघनि। कैमरामैन लाल बख्श जतोई सां गॾु गुलाम कादर जतोई, आवाज़ टीवी न्यूज़, जोग शरीफ़।